अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानु जा बेहिसाब अणगणिया इनाम ही थोरा। एतरा एहसान है मुझे करीम रब जा जो असांजे गणण खां भी घणा त ॻाइण खां भी घणा। एतिरियूं नेमतूं, एतिरा एहसान, एतिरा इनाम मुझे करीम रब असांजे मथों कया आहिनि। जेकर सारी जिंदगी गणींदा रहूं त गणींदे असांजी उम्र पूरी थी वेंदी, मगर रब जा एहसान खुटण जा न। मुझा दोस्तों, रब्बे करीम कुरान मजीद में फरमायो सनुरीहिम आयातिना फिल आफाके व फी अनफुसिहिम। ए मुझा बाना, मुझे इन आफाक जे अंदर, जमीन ऐं आसमान जे अंदर ॾिसो मुझू निशानियूं तव्हांखे नज़र ईंदियूं। छा नज़र ईंदियूं? ॻाल्हायो, छा नज़र ईंदियूं? वफ़ी अनफुसिकुम, पंहिंजे जानियुनि में ॾिसो त तव्हांखे मुंहिंजूं निशानियूं नज़र ईंदियूं। मुंहिंजा एहसान, मुंहिंजा इनाम, मुंहिंजा थोरा तव्हांखे ज़मीन ऐं आसमान में भी नज़र ईंदा त तव्हांजे जानियुनि में भी एहसान नज़र ईंदा। मुंहिंजा दोस्तों, असां अल्लाह से अकुल ॾिनो आहे, समझ ॾिनी आहे, पर कॾहिं सोचींदा न आहियूं, कॾहिं गौर न कंदा आहियूं असां छा आहियूं, असां में अंदर छा आहे, छा रब रखायो आहे। खुदा जो कसम, ही इंसान जो जेको बदन आहे न, इहो अल्लाह जे कुदरत ऐं कारीगरी जो अजीब निज़ाम ठहियल। एतरी रब जी कारीगरी आहे जो इंसान जे बदन खे तूं ॾिस, पंहिंजे जिस्म ॾे निहार त मुंहिंजे करीम रब जूं कुदरतूं तोखे नज़र ईंदियूं। मिसाल, अल्लाह ताला जल्ल शानो अखियूं असांजे मुंहं में साम्हूं ठाहियूं, अखियूं पोयूं न रखियईं जी, कन पासनि ते रखाई, साम्हूं रखे आ कन अखियुनि जी जाइ ते जी। छो फर्क छो आहे? नंढड़ो ॿार ॼमे थो, नंढड़ो ॿार ॼमे थो त उनखे ॾंद कोन, ठीकु आहे जी, अथसि याकिरे जा ॿार ॾंदनि सूधो ॼमंदा आहिनि, ॾंद कोन हूंदा आहिनि। वरी जॾहिं कुराड़ो थी वेंदो त मरण खे करीब थींदो, पोढ़ो थींदो त वरी ॾंद भॼी पवंदा।
जहिड़ो आयो तहिड़ो वेंदो वापसि। ठीकु आहे? तव्हां कॾहिं गौर कयो त इन नंढड़े ॿार खे ॾंद छो न आहिनि, वरी कुराड़ो थियो त ॾंद छो भॼी पिया? इहा बि मुंहिंजे मालिक जी कुदरत जी कारीगरी। पुट 300 खां मथे इंसान जे बदन में हॾियूं आहिनि। हर हॾीअ खे रब चम में लिकाए छॾियो आहे। आङिरियुनि में भॾी आहे, हथ लाहियो मज़बूत लॻे थी हॾी, बाह में भॾी आहे, टंगुनि में भॾी आहे, पर सभई चम में रब लिकाए छॾियो। पर ॾंद इहे वॾा आहिनि, पर इन्हनि खे चमड़ी में रब लिकायो न आहे, खोले रखियो। छो खोले रखी? जे ॾंदनि खे बि चमड़ीअ में लिकाए हा त मानी कीअं खाऊं, पाणी कीअं पीऊं? समझो था ॻाल्हि खे? इहा मुंहिंजे रब जी कुदरत जी कारीगरी। ये ॾंद रब छो ॾिना? वरी होड़ुनि जी बनावट बीहक कीअं आहे, साम्हूं वारा ॾंद कीअं ठाहे? साम्हूं वारा ॾंद कंहिं शइ जे फटण जे लाइ, पासे वारियूं होड़ूं कंहिं शइ खे चॿाड़ण जे लाइ। शइ केॾी सख़्त हुजे उन खे तव्हां वात में विझंदो त इहे ॾंद अहिड़ा रब कात ठाहे छॾिया आहिनि, भञी भोरे ज़रा ज़रा कंदा, खाधे खे ज़रा ज़रा बणाए छॾींदा। वरी पासनि में अल्लाह ताला पाणी जा चिश्मा ठाहिया आहिनि। पाणी लुआब फीणी पासनि में जा अज़ ख़ुदि निकिरंदी आहे, उहा मानी सां गॾु लुहाड़ बि आहे त मानी नरम थी पवंदी आहे, गीत ॾियण में सवलाई थी। पर जेकॾहिं अहिड़ो सख़्तु गिरोह हुजे उनखे तव्हां गीत ॾियो, अंदरि आंडनि खे चीरे विझंदो, निड़ी खे नुक़सान पहुचाईंदो। इन जे लाइ रब ॾंद ॾिना त मुंहिंजा बानड़ा तोखे तकलीफ़ न थिए। समझो था ॻाल्हि? हे मुंहिंजे रब जी कारीगरी न आहे। अखियूं रब ठाहियूं, इन अखियुनि में अछाण आहे, अछाण जे विच में काराण, अछाण जे विच में, पर इहो कारो दोडो ॾिसो जीअं न गोल पिलकार सां ठहियल हुजे, सरे बराबर बि घटि वधाई न आहे, कंहिं में इहे चिट चिटिया आहिनि। केॾी कुदरत जी कारीगरी सां इहो कारो तारो केॾो न गोल पिलकार सां ठहियल आहे। अछाण काराण में नथी पवे, काराण अछाण ते नथी वधे, इन्हनि जे विच में फ़र्क़ु ऐं संदो कंहिं रखियो? इन में अंदरि हिकिड़ो नंढड़ो सोराख़ रब रखियो आहे जंहिं मुंहिंजो इंसान ॾिसे थो। ऐं इंसान जो दिमाग़ पुट केतिरो नंढड़ो आहे, केतिरो नंढड़ो आहे, पर हे आसमान केॾो वॾो आहे, ज़मीन सिज चंड तारा केॾा वॾा आहिनि, इहे सभु हिन खोपड़ी में अंदरि समाइजंदा आहिनि। कुरान मजीद सॼो खोपड़ी में यादि आहे। हज़ारे किताब आहिनि, हज़ारे किताब आहिनि, उहे सभु असांजे दिमाग़ में यादि आहिनि। हज़ारे तस्वीरूं आहिनि, उहे असांजे हिन दिमाग़ में समायल आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, तव्हांजो अखियूं ॿूटियल हुजनि, को माण्हू ॻाल्हाए पियो त तव्हां सम्झंदो त इहो फलाणे जो आवाज़ आहे। ठीकु आहे न जी? मां तव्हांजे साम्हूं ॻाल्हायां थो, तव्हां अखियूं बंदि कयो त तव्हां तसवर कयो त तव्हांखे मुंहिंजी सूरत तव्हांजे ज़हन में नज़र ईंदी त साईं कुर्सी ते मुंहिंजे साम्हूं वेठो। हिकिड़ो भेरो तव्हां अॼु मूंखे ॾिठो, हाणे साल गुज़री वञे, साल गुज़री वञे, तव्हां खां को पुछे त साईं अकड़े में पोइ टंकी जे भरिसां जेको जलसो थियो हो, मातरी वारो आयो हो, तव्हांखे यकदम उहा मुंहिंजी तस्वीर अची वेंदी, हे मंज़र, हे सॼो तव्हांजे ज़हन में तरी वेंदी। पुट अहिड़ियूं लखे तस्वीरूं हिन दिमाग़ में अंदरि रब रखाए छॾी। इहा मुंहिंजे रब जी कुदरत न आहे जी? जे खणी चरियो बणाए छॾियां त मर्ज़ी वारो हो न, दीवानो बणाए छॾियां त मर्ज़ी वारो हो न। ओ मुंहिंजा पिरी हेॾे निहार, तवज्जा कर, खुदा जी कुदरतुनि ॾे निहार। चेहरे में रब अखियूं रखायूं, अखियुनि जे मथां हे भिरूं आहिनि, हे अल्लाह ताला भिरूं रखिया आहिनि। इहे भिरुनि जा वार छो आहिनि, छाजे लाइ रब रखाया आहिनि? कॾहिं गौर कयो तव्हां? पुट इहे चेहरे जे हुस्न खे वधाईंदा आहिनि। कंहिं माण्हू जा भिरूं पूड़े ॾिसो त केॾो बुछड़ो लॻंदो, आओ की न? पर इन हुस्न त इन में आहे, पर इन में फ़ाइदो ॿियो आहे। कहिड़ो फ़ाइदो आहे?
तव्हां गर्मी में हलो तो पेशानी ते पघर थींदो आहे। छा थींदो आहे? पघर थींदो आहे। त पघर चारो हूंदो आहे, नमकीन हूंदो आहे, पघर में धप हूंदी आहे, पघर में बदबू हूंदी आहे। तव्हां 2 ॾींहं गुस्सो न कयो त तव्हांजे बदन में धप थींदी, पघर जी बदबू थींदी। हाणे इहो कड़ो पाणी, चहरो पाणी, गलीज़ पाणी जेॾी महिल पघर पेशानी मां वहंदो आहे त उहो ज़रूरु हेठि किरंदो। त इहो पाणी सिधो अखियुनि में पवे हा, अखियुनि खे नुक़सान थिए हा। उन पाणीअ जे बचाव जे लाइ रब हे बंद ठाहे छॾिया, हे ॻंढा रब ठाहे छॾिया आहिनि त जीअं इहो पाणी अखियुनि में न पवे, मुंहिंजे बानड़े जे अखियुनि खे नुक़सान न थिए। जी जी, बस समझो था ॻाल्हि? आप समझ रहे हैं मेरी बात को? आप सिंधी समझते हैं ना? अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू अखियुनि जे मथां हे छिंबुर ठाहिया, अखियुनि जे मथां सन्हा पर्दा आहिनि। हाणे तव्हां बेख़्याली में वेठा हुजो त अखियूं पाणे छिंबंदो पियो। अखियूं तव्हां कोशिशि करे पाण नथा छिंबो, पाणे ॼाणे छिंबजनि। छो थियूं छिंबजनि? इहे छाजे करे हेठि मथे हलनि थियूं? जी जी पुट, हीअं तव्हां शीशो रखो न, थोरी देरि खां पोइ शीशे ते ॾिसंदो तव्हांखे मिट्टी ऐं धूड़ नज़र ईंदी। ठीकु आहे न? हूंदी आहे न? हाणे हिन फिज़ा में एटमॉस्फेयर, ही जेका हवा आहे, इन में धूड़ हूंदी आहे, मिट्टी हूंदी आहे। हे अखियूं जो खुलियल आहिनि त इहा धूड़ अखियुनि खे लॻंदी आहे। इन जे लाइ अल्लाह ताला हे 2 ॿुहारा ठाहिया आहिनि असांजे अखियुनि खे साफ़ करण। साम्हूं को जीत हीअं उॾामंदो अचे त पाणे अखियूं बंदि थी वेंदियूं, ज़ोरी पाणे बंदि थी वेंदियूं। तव्हां बंदि न कयो, पाणे अखियूं बंदि थी वेंदियूं। हता कि मूं ॾिठो आहे त हिकिड़ो माण्हू गाॾी में वेठो आहे, मिसाल कार में या डाक्टर में अॻियों वेठो आहे, अॻियों शीशो आहे, पर साम्हूं को पखी उॾामंदो ईंदो, अखियूं यकदमि बंदि कंदो। हालांकि अॻियों शीशो बि आहे, पर ज़ोरी अखियूं बंदि थी वेंदियूं। इहो निज़ाम कंहिं रखायो आहे? इहो मुंहिंजे करीम रब रखाइजो। जी, हे कन रब पासनि सां ठाहिया। छाजे करे पासनि सां छो रखी? त आवाज़ साम्हूं बि ईंदो, आवाज़ पुठियों बि ईंदो, आवाज़ साॼे खां बि ईंदो, आवाज़ खाॿे खां बि ईंदो। जे रुॻे अॻियों रखे हा त पोयों वारो आवाज़ ॿुधणु ॾुखियो थिए, जे पुठियों रखे हा त अॻियों वारो आवाज़ ॿुधणु ज़रा ॾुखियो लॻे हा। तंहिंजे करे रब पासनि ते रखाया त चइनी पासनि जो आवाज़ असां कननि सां ॿुधूं। अल्लाह अकबर या रसूल। पर ॾिसो, तवज्जो फरमायो, हिननि कननि जे अंदरि सोराख़ आहिनि जंहिंमें असां आवाज़ ॿुधूं था, पर हे ॿाहिरों रब हे ठाहिया। कननि जे ॿाहिरों हिकिड़ो कोट ठाहियो आहे, हिकिड़ो पर्दो ठाहियो आहे। इहो छाजे लाइ? हे कन छो ठाहिया? ॿुधूं था अंदरूं था न, बसि उहो सोराख़ करे छॾिया, जे नक जो सोराख़ आहे। हे ॿाहिरों कन गागड़ा छो ठाहे छॾी? पुट सम्झो था? अल्लाह अकबर कबीरा। इहे कन हिन जे लाइ ठाही जो तव्हां बहिराड़ी में, हाणे त बिजली घणी अची वई आहे हर पासे, पर अॻे जॾहिं बिजली न हूंदी त माण्हू मंग ठाहींदा, मंग छत जे मथां मंग ठाहींदा त हवा उन सां टकराइबी, पोइ हवा अंदरि दाख़िल थींदी। ठीकु आहे? ठटे में वञी ॾिसो त मंग अञा ताईं ठहे। हे अल्लाह ताला कननि जे ॿाहिरों इहे मंग ठाहिया त जीअं साम्हूं वारो आवाज़ जीअं ईंदो, हिननि कननि सां टकराइबो, हिननि परदनि सां टकराइबो। वरी इन्हनि में रब हिननि खे सिधो न रखियो, हिन में वर वकड़ रखी, तां त इहे आवाज़ खे सही तरह कैच कंदा, उहो आवाज़ असांजे कननि में मोकिलियो। पर वरी ॾिसो, हीअ चमड़ी आहे, कननि में बि चमड़ी आहे, पर हिन में थोरो हिकिड़ी अलाह ताला मज़बूत शइ बि रखाई आहे। हॾो बि तव्हां न चवंदो, चम बि न चवंदो। जेकॾहिं रुॻे चम हुजे हा त कन लड़की पवनि हा, मज़ो न थिए हा। ठीकु आहे न? रुॻे चम हुजे हा त कन हेठि लड़की पवनि हा, बुछड़ो बि लॻे हा, ऐं ॿुधण वारो कम बि सही न थिए हा। वरी जे हिन में हॾो रखाए हा, सोट करे छॾे सां मज़बूत करे हा, त सुम्हण में सूर अचनि हा। तंहिंजे करे रब इन में पर्दो अहिड़ो रखायो
जो कन ही सिधा भी बीठा आहिनि वरी सुम्हण में भी तकलीफ़ न थी जी जी या मुझे रब जी कुदरत ना है या मुझे करीम रब जी कारीगरी ना है अल्लाह अकबर कबीरा मर्द के रब मुछू ठाई दाढ़ी रखाई सालन के दाढ़ी कोने इहो छोटा जी जी मर्द के भी दाढ़ी हुई ज़ाल के भी दाढ़ी हुई अल्लाह अकबर कबीरा इहो भी मर्दन सारा पर रियायत कई इन गाल के वधी कोन खोल जी जी मथे के रब मथे ठायो सजे जिस्म का मथे के मथे रखे टंगू हथ पैर बाहूं हेठ पर जे मथो हिते सीने में टंगे छॾिया करे सघियो मथे ठाई छो त मथो इज्जत वारी शय आ मथो पकदार आ मथो सजे बदन जो पकदार आ माण्हू जी पक इज्जत मथे में पवंदी आ तंहिंजे करे पकदार शय के रब मथे सिंगारे छॾे अल्लाह अकबर कबीर वो मुझा मौला तुझू केॾियूं कुदरतूं हे मुझा करीम रब तुझू केॾी सनत ऐं कारीगरी आहे हे नक ठाई हे इंच 1.5 इंच हीअं मथे उभरियल आहे हेॾे हीअं निकितल आहे इहो पाइप वांगुरु 2 सोराख आहे ईअं छो ठाही सौ सिधो सोराख हुजे असां साह खणूं ठीकु आहे न अल्लाह अकबर कबीर हवा केॾी महिल गरम हूंदी आहे हवा केॾी महिल गरम हूंदी आहे केॾी महिल सियारे में ॾिसो थधी हवा हूंदी आहे शाम सुबुह जो थधड़ी हीर उतर जी लॻे तव्हां साम्हूं वञो त केॾी थधी हीर लॻंदी आहे हाणे इहा जे थधी ज़ोर थधी हवा अंदर वञे त फिफड़नि जो नुक़सान आहे दिलि जो नुक़सान आहे दिमाग़ जो नुक़सान आहे इन जे करे रब हे नक जा पाइप ठाहिया इहे छा कंदा आहिनि जे गरम हवा ईंदी आहे त उनखे थधड़ो कंदा जेकॾहिं थधी हवा ईंदी त उनखे नॉर्मल कंदा गरम कंदा पोइ उनखे मोतदिल बणाए पोइ अंदर उमाणी समझो था पर इन नक जे अंदर वार रब छो ठाहिया नक में अंदर वार है छो ठाही वार इन वारनि में भी हिकमत आहे साइंसदान था चवनि डॉक्टर था चवनि त हवा जे अंदर जरासीम हूंदा आहिनि पुट अॼुकल्ह हिकिड़ी बीमारी निकिती अथव हेपाटाइटिस जी केड़ी बीमारी हेपाटाइटिस को बी बाए सी बाए डी ताईं ई ताईं भी पहुती है या असुल साई जेके पुरानी ज़बान सिंधी में असां साई चवंदा आहियूं उर्दू वारा पीलिया चवंदा आहिनि उन साई जो हिकिड़ो क़िस्म आहे जो हवा में हिकिड़ा जरासीम थियनि था उहे जरासीम इंसान जे जिगर में हलिया वेंदा आहिनि पोइ जिगर के खाईंदा जिगर के खत्म कंदा रहंदा तां जो उन जो जिगर बिल्कुल नाकारा थी वेंदो हाणे इन के कैंसर की बीमारी भी सॾे सघिजे थो इहा अहिड़ी बीमारी आहे जो हिन दौर जे अंदर भी इन जो अञा मुकमिल इलाज डॉक्टरनि कोन ॻोल्हियो हाणे एॾी खतरनाक बीमारी आहे इहा बीमारी ख़बर अथव कीअं पैदा थींदी आहे इहा हवा में जो जरासीम ईंदा आहिनि उहे जरासीम अंदर वञी पंहिंजो बीमारी पैदा कंदा आहिनि इन्हनि बीमारियुनि खां बचण जे लाइ अल्लाह ताला नक में अंदर वार ठाहिया आहिनि जेॾी महिल असां ईअं हवा खणंदा आहियूं त हवा खे फिल्ट्रेशन कंदा आहियूं यानी हवा मंझि जेके जरासीम हूंदा इहे हिन वारनि में अंदर रुकिजी पवंदी हवा ख़ालिस साफ़ बणिजी अंदर दाख़िल थींदी जरासीम हिते नक में रुकिजी वेंदा वरी जेॾी महिल असां हवा ॿाहिरि कढंदासीं उहे जरासीम ॿाहिरि उछलाइजी ही मुझे रब करीम जो कुदरतूं आहिनि हे मुझे अल्लाह जा एहसान है तॾहिं रब फरमायो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम रब तो फरमाए त ओ इंसान तोखे कहिड़ी चीज मूं करीम रब खां मगरूर बणाए छॾियो आहे केड़ी चीज तोखे गाफिल बनायो ओ बाना बुधा बुधा रब सदे थो अल्लाह ताला पुकारे थो नालो वठी असां के सदे थो जिन को मानू ये गाफिल थियो पुठी रो पियो वने मानू पुठी रो पियो वने त को मानू पोयो सद करे सो फलाना अदा बीह जे अदा छो थो रुठो वने
मसलन हाणे हिते स्टेज ते मुंहिंजा दोस्त प्यारा वेठा आहिनि, साम्हूं तव्हां मुंहिंजा दिलि प्यारा मुंहिंजा प्यारा वेठा आहियो। हाणे तव्हां मंझो न जेकॾहिं को माण्हू ईअं उथी पुठी ॾेई मजलिस खे हले त मां सॾु थो कयांसि, ओ अदा, ओ वञण वारा, ओ अदा, हेॾे था अदा, तोखे छा थियो आहे, छो तूं मजलिस छॾियूं थो वञी? पुट इहो सॾु सॼण पाई जो या दुश्मनी जो? जी हेड़ी बरकतुनि वारी महफ़िल छॾियूं, ओ अदा, ओ अदा, ओ वञण वारा, काॾे थो वञे, छो पुठी ॾेयूं थो वञे? जे मां सॼां त मां तव्हांजो सॼण या दुश्मन? हाणे जॾहिं असां मस्जिद खे पुठी ॾिनी, अल्लाह जे नाले खे पुठी ॾिनी, रब जे ज़िक्र खे पुठी ॾिनी, क़ुरान खे पुठी ॾिनी, उन वक़्त में मुंहिंजे करीम रब असांखे सॾु कयो, रब जी निदा आई, रब जी पुकार आई, अय्युहल इंसान, ओ अकरे वारा जवान, ओ अकरे वारा, ओ पेटारे वारा, ओ हैदराबाद वारा, ओ सिंध पंजाब वारा, ओ पाकिस्तान वारा, ओ दुनिया जा इंसान, अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। रब सॼो अल्लाह ताला पुकारियो, रब सदा हई, ओ वञण वारा, ओ मुंहिंजा बांधड़ा, ॿुधाए ॿुधाए कहिड़ी चीज़ मूं करीम रब खां तोखे मगरूर करे छॾियो? ओ बाना जवाब ॾे, ओ बाना जवाब ॾे, कहिड़ी चीज़ तोखे मगरूर बणायो? छो मुंहिंजो दर छॾियो अथई? हेॾे त निहार, मुंहिंजा एहसान ॾिस, मुंहिंजा थोरा ॾिस, वरी तुंहिंजूं बेवफ़ायूं ॾिस। الذي خلقك فسواك, मां उहो रब आहियां जो तोखे पैदा कयुमि, तोखे ख़लक़युमि, फसवा फअदलक, वो तोखे सही लिङे कयुमि, तोखे बराबर कयुमि, हुस्न ॾिनो मां, ॾिसण जे लाइ अखियूं ॾिनियूं मां, ॿुधण जे लाइ कन ॾिना मां, हलण जे लाइ टंगूं ॾिनियूं मां, छुहण जे लाइ हथ ॾिना मां। ओ मुंहिंजा बाना, मूं त तोते हर तरह जूं नेमतूं कयूं, रिज़्क रोज़ी ना ॾिना मां, ज़मीन तुंहिंजे लाइ विछायमि, आसमान तुंहिंजे लाइ छपर छांव बणायुमि। ओ मुंहिंजा बाना, सिज खे तुंहिंजे लाइ रोशन कयुमि, चंड खे तुंहिंजे लाइ चिमकायुमि, हे पोखूं तुंहिंजे लाइ, वण तुंहिंजे लाइ, सब्जियूं आबादियूं तुंहिंजे लाइ बणायुमि। ओ बाना ॿुधाए ॿुधाए मूं कसु कहिड़ी लॻी अथई जो मुंहिंजो दर छॾियूं पुठी रोज़ो वञी? अकरे वारा जवाब ॾे, अकरे वारा जवाब ॾे, जवाब ॾे त कहिड़ी चीज़ तोखे अहिड़े करीम रब खां परे कयो आहे? ॿुधा ॿुधा, हेॾा कुर्ब, हेॾा एहसान, हेॾियूं महिरबानियूं हूंदे कहिड़ी चीज़ तोखे करीम रब खां गाफ़िल करे छॾियो आहे? अरे खेतियां खेतियां सरसब्ज़ हैं तेरी ग़िज़ा के वास्ते, चांद सूरज और सितारे हैं ज़िया के वास्ते, ये सब जहां पैदा किया है तेरे वास्ते, तुझको तो पैदा किया अपनी इबादत वास्ते। बना है सब जग तुझे ला जोड़ियुम, ही सब मेहरबानियूं तुझे ला कयुम, तोखे वरी पंहिंजे ला ठायुम। ओ मुंहिंजा बाना मुझे दर ते आ, मुझे बारगाह में आ, अड़े कुत्तो बि पंहिंजे मालिक जे दर ते सूहंदो आ। ओ अदा कुत्तो जेको ओपर जा टुकर खाईंदो आहे, अरूड़ी ते सुम्हंदो आहे, पंहिंजे मालिक सां केॾो वफ़ादार हूंदो आहे। मालिक उन खे मारींदो आहे, धक हणंदो आहे, दरूं लोथींदो आहे,
तब कुत्तो बेचारो मालिक जो दर न छॾींदो आहे केतिरो बि मारेस वरी जे चुचकारी दुस त पुछलो ने मालिक जे पेरनि में अचे किरंदो आहे हाय हाय कुत्ते जेतरी बि असां में समझ न आहे कुत्ते जेतिरो बि असां में अकुल कोन्हे कुत्ते जेतरी बि असां में वफ़ादारी न आहे अहिड़े करीम रब जो दर छॾे मालिक करीम जे दर जी ग़ुलामी छॾे राति ॾींहुं बेहयायुनि में बेफ़रमानियुनि में पिया गुज़ारियूं पर एॾियुनि बेफ़रमानियुनि हूंदे वरी बि रब असांजा ऐब न उघाड़िया आहिनि पुट मां तव्हां को थो पुछां तव्हांजो नौकर हुजे तव्हांजो ॻाल्हायो तव्हांजो नौकर हुजे मानी बि ॾियोसि कपिड़ा बि ॾियोसि लटा बि ॾियोसि पोइ उनखे चओ त अबा पाणी त पीआरिजे चई त कोन पीआरींदुसि हिकिड़ो भेरो माफ़ कंदोसि वरी चए अबा पाणी त पीआरिजे उहो मालिक तव्हांजो सेठ तव्हांजो जंहिंजी पघार था खाओ जंहिंजो नीमक था खाओ उहो तव्हांखे सॾे चए अबा पाणी त पीआरिजे तू चईसि कोन पीआरींदुसि ॿियो भेरो बख़्शे छॾींदी भला वरी टियों भेरो चए अबा पाणी त पीआरिजे तू चईसि कोन थो पीआरे ॿुधाए त कावड़ ईंदसि या न मोचड़ो लाहे वठंदो कि न गला गला पातर हणंदो कि न हा तू सुबुह खां वठी शाम ताईं ॾिस त केतिरियूं बेफ़रमानियूं थो करी केतिरा हुकुम थो भञी सुबुह खां वठी शाम ताईं केतिरा गुनाह थो करी आहीं सज़ा जो हक़दार कि न मोचड़नि जो हक़दार आहीं या न पंज वक्त रब तो सदई हय्या अल सलात हय्या अल फलाह हलिया नमाज ते हलिया छोटकारे ते हलिया मुझे दर ते रब तो के सदे दो और तू रब जे सद ते नथो वनी सज़ा जो हक़दार आहीं कि न पर अल्लाह ताला तो के सज़ा कोन थो ॾे रब तुंहिंजी मानी बंद कोन कई पाणी बंद कोन कई रब तुंहिंजी तोखे कपिड़ा लाहे उघाड़ो कोन कयो रब तोखे हिक जरन में ख्वार कोन कयो हज़ार गुनाह करी वरी बि सुबुह जो सवेल ताज़ी मानी रब तोखे खाराए नेमतूं तोखे ॾे सुबुह जो इस्त्री वारा काटन जा कपड़ा पाए बाह लोॾे हली अरे केॾियूं बेफ़रमानियूं करी वरी बि मुंहिंजे रब तो ते केॾियूं महिरबानियूं करे छॾियूं वरी बि रब तुंहिंजा ऐब न उघाड़िया वरी बि तोखे ख्वार न कयई ये सभु मुंहिंजे करीम रब जूं महिरबानियूं पर अञा बि तुंहिंजी अखि नथी खुले अञा बि तो बेफ़रमानियूं करी त पुनल रब सॾे थो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ इंसान ॿुधाए ॿुधाए कहिड़ी चीज़ तोखे मगरूर बणाए छॾियो आहे छो मूं पुनल रब जो दर छॾे ॾिनो हाय हाय हिकिड़ो दुर्वेश हो सो उन जेको मक़सद हो मक़सद पूरो न पियो थिए दुआऊं ॾाढियूं घुरियूं पर कमु न पियो थिए हिकिड़े ॾींहुं सोची त रब खे ॾाढा सॾड़ा कया अथमि अञा ताईं मुंहिंजो कमु न बणियो आहे हाणे भला मस्जिद खे खणी थो छॾिया मस्जिद छॾे हाणे वञी घर वसायां हीअं मस्जिद मज़ा निकितो आहे त पोयों ग़ैबी आवाज़ आयो ओ मुंहिंजा बाना मुंहिंजो दर छॾियूं काॾे थो वञी ओ बाना ॿुधाए मूंखां वधीक ॿियो कहिड़ो दर ॻोल्हियो अथई हाय हाय ओ मिठा असीं कयूं बेफ़रमानियूं वरी बि रब जी रहमत पई सॾे हज़ार बार कर तो बशिकिस्ती बाज़ आ ओ बाना हज़ारे भेरा तो बहु भञी वेठोई हज़ार गुनाह करे वेठोई तब मुझे दर ते मोटिया ई दरगाह नाम में दीने हराज हस्ती बाज़ आ मुझा बाना मुझी दरबार नाम में दीजी दरबार ना है जेड़ो तेड़ो वरीब
मुझे दर्द मोटी आ मां रब तुझू झोलियूं खैरात सां भरे ॾिया ओ मिठा बराबर कतलायूं गुनहगार आहियूं पर यार वरी बि वक्त थई जो पुंडल रब जे दर ते मोटी पओ रब जे दर ते आ झोली ले दामन फैलाए आए को माफ़ी वठण वारो आए को पांध गिचीअ में पाइण वारो ओ मिठा तूं बि पांध पाए पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ आऊं पांध गिचीअ गले पाईंदसि तोखे मिनतुनि साण मञाईंदसि आऊं पांध गिचीअ गले साण मञाईंदसि तोखे मिनतुनि साण मञाईंदसि तोखे मिनतुनि साण मञाईंदसि तव्हां बि चओ आऊं पांध गिचीअ गले जॾहिं मुहबत जी मुलाक़ात कंदे जॾहिं बिरहवारी का बात कंदे मुंहिंजी मुर्दा दिल खे हयात कंदे मुंहिंजी मुर्दा दिल खे हयात कंदे मुंहिंजी मुर्दा दिल खे उहा रात बरात मां भाईंदसि तोखे मिनतुनि साण मञाईंदसि आऊं पांध गिचीअ गले हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार लगी पई आहे मुंहिंजो मदीने वारो साईं वेठो आहे इहा दरबार बि केॾी दरबार शान वारी इहो पुंडल बि केॾे शान वारो हुजूर जी कचहरी लगी पई आहे हिकिड़ो माण्हू मुंहिंजे सोणे हबीब जे साम्हूं वेठो आहे ज़ारो ज़ार ॻोढ़ा वहनि था रोए थो वेठो सरकार पुछन था मुझा महबूब पुछन था ओदा तू छो तो रोई अर्ज तो करे किबला मुखे मुझा गुनाह याद था पवन मुखे मुझू बुराइयों याद थियूं पवन अज रुआ थो तबाह दुलकार जूं केॾियूं बेफरमानियूं कयूं तम अले मुखे माफ़ी मिलंदी अले कोन मिलंदी रब बख्शीदो अले कोन बख्शीदो माफ़ी मिलंदी अले कोन मिलंदी अज पंहिंजे दोहन खे यादि करे रोई रहियो आहियां ओ मिठा इहो रोअण बि कंहिं भाग वारे खे मिलंदो आहे जो दिल नरम थे पिशेमानी जो ॻोढ़ो अचे मुझे मदीने वारे मीर फरमायो जेको माण्हू पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अख मंझां एतिरो ॻोढ़ो थो वहाए मच्छर जे मथे जेतिरो ॻोढ़ो उन जे अख मां निकिरे थो उन जे सारी ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे छॾींदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त मजलिस में हिकिड़ो माण्हू जेकॾहिं रोए थो अल्लाह जे खौफ में ॻोढ़ा थो ॻाड़े त रुहिबू मन हौलहू वलौ कान इश्रीन अल्फा उन हिकिड़े माण्हू जे रोअण जे सदके सारी महफ़िल वारनि खे अल्लाह बख़्शे छॾींदो आहे भली कड़ी 20,000 माण्हू वेठा हुजनि 20,000 गुनहगार वेठल हुजनि पर हिकिड़ो माण्हू रोअंदो आहे रब सभिनी खे बख़्शे छॾींदो हे शख्स ज़ारो कतार रोई रहियो आहे अखियुनि मां लुड़क हारे रहियो आहे साईं फरमाइनि था तूं एतिरो छो थो रोई अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह मूंखे मुंहिंजा गुनाह यादि था पवनि मूंखे मुंहिंजूं ख़ताऊं यादि थियूं पवनि रोआं थो अले माफ़ी मिलंदी अले कोन मिलंदी साईं फरमाइनि था दादा तूं अहिड़ा कहिड़ा गुनाह कया आहिनि जो एतिरो तूं परेशान आहीं अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह 40 साल बुतनि जूं पूॼाऊं कयमि 40 साल गुनाह कयमि बेहयाइनि जा कम कयमि पर क़िबला मां पंहिंजे कबीले जो सरदार हुयुसि पंहिंजे क़ौम जूं 70 न्याणियूं ज़िंदा खतरूं खणी पूरे छॾियमि एॾो वॾो गुनहगार आहियां 70 न्याणियूं चेरे दफ़नाए छॾियमि अॼु उहे गुनाह यादि था पवनि अले माफ़ी मिलंदी अले कोन मिलंदी सरकार पुछनि था त भला ॿियनि जूं न्याणियूं पूरी या का पंहिंजी न्याणी बि पूरी
अर्ज करे तो किबला इहो दास्तान में ॾाढो दर्द अंगेज, इहो वाक़ियो में ॾाढो दिल ॾारींदड़। साईं फरमाईंदा उहा ॻाल्हि करे ॿुधाए। अर्ज करे तो या रसूल अल्लाह, असां अरब जी हालत में हुयासीं, असां न्याणियुनि जो ॼमण ऐब सम्झंदा हुयासीं। को न्याणी जो रिश्तो घुरण अचे असां पंहिंजे इज़त ऐं नामूस ते टिको सम्झंदा हुयासीं। इन जे करे छा कंदासीं, जे न्याणी ॼमंदी हुई त उनखे जेरे ई खॾ खणी पूरे छॾींदा हुआसीं। किबला मां पंहिंजे कबीले जो सरदार हुयुसि, पंहिंजे कबीले जूं 70 न्याणियूं पूयमि, पर हिकिड़े दफ़े मां सफ़र में पियो वञा। मुंहिंजी घर वारी उमेद सां हुई। मूं चयोमांसि जे पुटु ॼमे त फलाणो नालो रखजांइ, जे न्याणी ॼमे उनखे घुटो ॾेई मारे छॾिजांइ, मोटी अचां त न्याणी अङण ते न ॾिसां। सही सही मां इहा नसीहत कयूं हलियो वियुसि। न्याणी पोयूं ॼाई मुंहिंजी घर वारी, उन न्याणी खे मुंहिंजे डप खां छा कयो जो पंहिंजे माइटनि में पलजण जे लाइ छॾे ॾिनई। मुंहिंजा साईं जॾहिं मां सफ़र तां वापसि मोटियुसि, ज़ाल खां पुछियुमि तोखे छा ॼाओ, कूड़ ॻाल्हाए चई मुअल पुट ॼाओ दफ़नाए छॾियोसीं। पोइ सही वक़्तु गुज़रंदो वियो, साल गुज़री विया, हिकिड़े ॾियारे घर में अचां, हिकिड़ी नौजवान नींगरी आ, मथे ते हया वजी चादर पातल अथसि, उहा निवड़ी अचे मुंहिंजे पेरे पई हथ चुमी मिली आ, ॾाढे हया ऐं अदब सां मिली आ। साल खां पुछुमि हीअ न्याणी कंहिंजी आ, केॾी सुलझणी आ, केॾी अदब इख़लाक़ वारी आ। चई त जे माफ़ी ॾी त सची ॻाल्हि ॿुधायां। मूं चयो तोखे माफ़ी आ, ॿुधाई केरु आ? चई जॾहिं फलाणे वक़्तु तूं सफ़र ते वेबे इहा न्याणी ॼाई हुई, तूं ज़ालिमा तुंहिंजे डप खां पंहिंजे माइटनि में पलजण जे लाइ छॾी हुयमि, हाणे इनखे घुरायो अथमि। या रसूल अल्लाह, जेॾी महिल मूं ॿुधो त इहा मुंहिंजी न्याणी आ, मुंहिंजे अंदर खे बाहि लॻी वई। मूं चयो त इजो थो इन जो को रिश्तो घुरण अचे, इहो मुंहिंजी इज़त ऐं नामूस जे ख़िलाफ़। पोइ ओॾी महिल त मां कावड़ खाई वियुसि। कुझु ॾींहं गुज़रिया, ज़ाल खे चयुमि त न्याणी खे तयारु कर त माइट घुमाए अचांसि। इन छा कयो, घर वारी मुंहिंजी न्याणी खे वञी नवां कपिड़ा पारायई, हार सिंगार कयई, अछो उजरो करे उनखे ज़ेवर पाराए मूंसां गॾु रवानो कयई। या रसूल अल्लाह, जेॾी महिल घर मज़ा ॿाहिरि निकितो आहियां त मूं ॿाहिरि निकिरी हिकिड़ी कोडर बि खई, रस्सी बि कई। ओॾी महिल न्याणी वीचारड़ी अखियुनि में लुड़कारे पुछो, बाबा ही कोडर तो छाजे लाइ खई आहे, हीअ रस्सी तो छाजे लाइ खई आहे? मूं चयो छोकिरी सब्र कर, मतां सफ़र में इन्हनि शयुनि जी ज़रूरत पवे। हलंदे हलंदे या रसूल अल्लाह, जेॾी महिल जंग में पहुतो आहियां, रस्तो छॾे जंग ॾे उन सवारी खे मोड़ियो अथमि। ओॾी महिल न्याणी दाह करे चयो, ओ बाबा मुंहिंजे माइटनि जो रस्तो त हिन पासे आहे, हेॾे जंग ॾे मूंखे काॾे वठियो थो वञी। मुंहिंजा साईं मूं न्याणी खे ज़ोर सां लपाट हई, चयोमांसि ओ छोरी बंदि कर पंहिंजी ज़बान, अॼु तुंहिंजे मौत जो ॾिहाड़ो आहे, अॼु तोखे मारींदुसि, अॼु तोखे खट खणी पूरींदुसि। न्याणी चवण लॻी, ओ बाबा मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मूंखे छाजे लाइ थो पूरी, मूं तुंहिंजो कहिड़ो गुनाह कयो आहे? या रसूल अल्लाह, मूं छा कयो जो उनजे हथनि खे बि रस्सियुनि में ॿधुमि, पेरनि खे बि रस्सियुनि में ॿधुमि। मां खट खोटण लॻुसि, न्याणी वीचारी रोंदी रही, मिठू इलाज कंदी रही। ओ बाबा ख़ुदा जे वास्ते मूं ते रहम कर, मां सियाणी निमाणी तुंहिंजो कहिड़ो गुनाह कयो? ओ बाबा मां तुंहिंजे घर में कोन रहंदसि, तोखो मानी पाणी कोन घुरंदसि, ख़ुदा जे वास्ते मूंखे साह जींदा ॾे। या रसूल अल्लाह, जीअं उहा रोए पई तीअं मुंहिंजी दिलि सख़्त थींदी वञे। मां खॾ खणंदो रहियुसि, न्याणी रोंदी रही, इलाज कंदी रही। जेॾी महिल खॾ तयार थी वई आहे, ओॾी महिल न्याणी खे रस्सियुनि में ॿधी उन खॾ में अंदरि उछलायां थो। न्याणी रोई चवण लॻी, बाबा
मां तोखे भाकुर दपाया तोखो आखिरी मोकलानी ते कया ओ बाबा मुझे अम्मड़ के मुझा सलाम अचे जा मुझे अदन के मुझा सलाम अचे जा या रसूल अल्लाह हू न्याणी रोती रही अर्ज कंदी रही मां उन्हें के उछलाईंदो मिट्टी में दफन कंदो रहुसे अल्लाह अल्लाह हेडो इनया गाल बयान कया ओडो मुझे दिल पर नबी जे अखर में गोड़ा वरंदा हुजूर सारो कतार रोई रहा है अल्लाह अल्लाह सुनन दारमी शरीफ के अंदर या हदीस वरी बिन लफ्जन में भी आई आ इहो ही वाक्यो बिन लफ्जन में भी आयो आ मुझा दोस्तों उन्हें सहाबी जो या रसूल अल्लाह मु पंजी न्याणी के खूह में उछलायो अब पेड़ मथी करे खूह में उछलायो तम जड़ी मतलब उछलाया पियो त न्याणी दाह करे छवे पई ओ मुझा बाबा जड़ी मतलब ये बाबा जा लफ्ज हुजूर बुधान या हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उछ गए दारोदार रुना इन के वेठल सहाबी उन्हें मानू के जो अरे बंद कर पंजी ज़बान तो रसूलुल्लाह के दुखा रोक दे विदुआ ओने तनिहार दिल पर मोहम्मद जे अखन मां की लुड़कन दी बरसात वसी रही हुजूर फरमाया दादा जेडी मल तूने न्याणी के उछलाई पियो ओडी मल अच्छा पई चवे जे या रसूल अल्लाह उछलाया सब मां पियो वरी सते भी मुखे पई तो ओ बाबा पर सी जी मुखे बाबा जी पुकारे पई ती मुजी दिल सख्त थींदी पई वने आखिर उन्हें के उन्हें खूह में मुंह उछलाए थी अल्लाह अकबर कबीरा हाने या रसूल अल्लाह मां रुआ तो एडा गुनाह कया तम अले माफी मिलंदी अलेन अले बख्शिश थींदी अलेन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था अल इस्लाम यहदिम मा क़ब्लहू जे करे तो अज सच्चो कलमो पढ़ी सच्चो मुसलमान थियो आ अज जे करे तो माफी वरती आ त ये सब गुनाह रब तोखे बख्शे छींदो ला तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ ए गुनहगारो रब जी रहमत मां ना उम्मीद न थियो अल्लाह एड़ो बाजारो आ जो तुहांजे सभिनी गुनाहन के बख्शे छॾींदो अदा पर उहा बख्शिश मिलंदी कंहिंखे जेको बख्शिश घुरे न दर ते अचे न माफ़ी वठे न ऐं जो माफ़ी भी न वठे गुनाह भी करे वरी माफ़ी भी न पिने त इहो थियो मगरूर माण्हू इहो थियो बेफरमान माण्हू इन बेफरमान के अल्लाह तो सॾे अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ इंसान तोखे करीम रब खां कहिड़ी चीज परे करे छॾियो ओ मिठा ओ मुंहिंजा अज वक्त थी तौबा करण जो अज वक्त थी माफी वठण जो ओ मिठा जे हे वक्त गुज़री हुई ओच तो मलकुल मौत अची हुई तो वरी हेड़ो टाइम न मिली सघंदो मां ॾिसां थो अकरे में काफ़ी वक्त को वठी फ़कीर ईंदड़ा मुंहिंजा दोस्तो केतिरा मुंहिंजा साथी अॼु नज़र नथा अचनि जी काॾे वीचारा विया हे जहान छॾे वञी अहिड़े सफ़र ते सुता जो रोंदड़ बचन खे रिझाइण जे लाइ बि वरी न मोटिया मिठड़न मारुन जा वलर वही विया अड़े मिठड़न मारुन जा वलर वही विया हिक ॿिए पुठियां सफ़र हली विया अॼु माग उहे वही रात वयार ॼाण छॾी हे मकान वो यार ॿिनि ॾींहंनि जो तूं महिमान वो यार ॼाण छॾी हे मकान वो यार वदा हे घर छड़ना पवंदई हे मजू मिल्कियतूं छॾणियूं पवंदई हे सर ज़ेवर छॾणा पवंदई उहो ॾियारो यादि कर जॾहिं तुंहिंजो जिस्म लाश बणजंदो जॾहिं तूं कांजुनि जे कुल्हनि जो सुवार बणजंदे अॼु कारुनि मोटुनि जो सुवार अॼु मुंहिंजा बेचारो जो सुवार कॾहिं
कदे वरी काठन जे कुल्हन जो सवार बन जदो अज रंग बरंगी कपड़ा पाए उन्हनि खे अतरफ सेंटू मखण वारो आ कदे इने बदन ते कफनी अल्फी पाराई वेंदी कदे इने बदन जे मथा काफूर मलियो वेंदो कदे इहो घोट वञी कपर साण भी लाऊं लहंदो ओ अकरे वारा ॿुधाए इहो वक़्तु तोते में ईंदो करन जे तोखे मरणो नाहे रब जे अॻियां पेश थियणो नाहे पोइ जीअं वणे तीअं कर पर जे मरणो आहे रब जी कोर्ट में पेश थियणो आहे त मिठा अॼु वक़्तु अथई तौबा ताइब थी अल्लाह जे दरबार जो पांधेड़ू थी पओ रब जे दरबार ते मोटी पओ न त मुंहिंजा पिरी ॾाढा ॾुखनि जा ॾींहं ईंदई वरी को तुंहिंजे रड़ वाके ॿुधण वारो बि कोन हूंदो ओ करी छो तो तू कम अहिड़ा जेके नाइने करण जहिड़ा है करी छो तो तू कम अहिड़ा जेके नाइने करण जहिड़ा उथी रब खे रिझाए मिठड़ा रोई रब खे यादारी कर मुसाफिर वाट वींदड़ तू उथी जल्दी तैयारी कर ओ छॾे कूंदर विया वनियूं ज़मींदारियूं खाता बनियूं जे कल परणियूं से अॼु रनियूं जे कल परणियूं से अॼु रनियूं हकीकत याद सारी कर मुसाफिर वाट वींदड़ दा उथी जल्दी तैयारी कर अल्लाह अस्तगफिरुल्लाह सब चो अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह तुझी ज़ात कहारिया मुझी तो बज़ारिया तुझी ज़ात कहारिया मुझी तो बज़ारिया सारी उम्र सारिया माफी दे मुझा अल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन फइज़ा हुवा खसीमुम मुबीन रब तो फरमाते इंसान तू नथो ॾिसी त छामो मूं रब तोखे पैदा कयो आहे हिकिड़े पलीत पाणी जे फुड़े में छामो पैदा कयो पाणी जो पलीत नापाक फुड़ो उने फुड़े मजो रब तो फरमाए मूं तोखे कहिड़ी सुहिणी सूरत ॾी फ़ाइदा हो क़सीमुम मुबीन हाणे दुश्मनी मूं रब जो थी बीठो ई दुश्मनी मूं रब सां तो रखी आहे भाई दुश्मनी न रब सां तुंहिंजी दुश्मनी रब जे रसूल सां तुंहिंजी दुश्मनी अॼु हिते गुनाह तो करी तुझा ये गुनाह ॾिसी मुंहिंजो सुहिणो रोज़े पाक में गमगीन थी रहियो आहे तुंहिंजूं बुरायूं ऐं बेहयायूं ॾिसी तुझा ये गुनाह ऐं कुथा करतूत ॾिसी मदीने वारो मीर हुते गमगीन थी रहियो आहे महबूब खे राज़ी कंदे या नाराज़ जी जी अल्लाह खे राज़ी कंदो या नाराज़ केरु राज़ी कंदो
अल्लाह के राज़ी कबो। हाँ ये रब राज़ी थींदो जेके तो प्रकार धारिया है, ये रब राज़ी थींदो। हाँ रातियों तुझू किथे थी गुजरन के टीवियुन ते के वीसीआर ते के डिश जे मथो या डिश नाए लानत जो टोकरो है। हाँ या डिश जे में उघाड़ा फिल्म हलन, बेहयाई जा नाच गाना हलन। ओ मुसलमान पंजे अखियुन के पलीत न बन। ओ मुसलमान इनन अखियुन जो कदर कर। ये रब तो के अखियुन ॾिनियूं त वञी अल्लाह वारन जो दीदार कर। ये रब तो के अखियुन ॾिनियूं त इनन अखियुन सां क़ुरान जी तिलावत कर। हाँ ये अखियूं इन जे लाइ न आहिनि त परावा नंग तकींदो वञे, बेहयाई जो निगाहूं कंदो वञे। बस समझो था ॻाल्हि खे। हाँ रब के राज़ी करणो आहे त इहे टीवियूं ऐं वीसीआरूं छॾ। जे रब के राज़ी करणो आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़। जी हे महीनो कहिड़ो आहे जी? रजब शरीफ जो महीनो। हिन महीने में मुंहिंजो मदीने वारो साईं मेराज थी वियो। काॾे वियो हो? ॻाल्हाए काॾे वियो हो? मेराज माणी आयो, अल्लाह जी ज़ात सां दूबदू मुलाक़ात करे आयो। रब जी ज़ात जो दीदार करे आयो। पोइ रब करीम के अर्ज़ कई त मुंहिंजा मौला हाणे जो मां मोटी वञा मेराज तूं हेठि ज़मीन ते वापसि पंहिंजी उम्मत ॾे वञा त को तोहफ़ो बि त ॾे खयूं वञे। पंहिंजी उम्मत जे लाइ तोहफ़ो खयूं वञा। पोइ अल्लाह ताला जल्ल शानो फरमाए त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत जे लाइ तोखे तोहफ़ो थो ॾियां, अहिड़ो तोहफ़ो थो ॾियां, अहिड़ो तोहफ़ो थो ॾियां जेके तुंहिंजा उम्मती उन तोहफ़े खे क़बूल कंदा उन्हनि ते मां रब राज़ी थी वेंदुमि। पुट ख़बर थी वो तोहफ़ो कहिड़ो मिलियो? 5 निमाज़। छा मेराज वारी रात अल्लाह ताला तोहफ़ो ॾिनो असां उम्मत जे लाइ। मदीने वारे साईं खे तोहफ़ो ॾिनो 5 निमाज़। तोहफ़ो कंहिं ॾिनो पुट? जी कंहिं ॾिनो? ऐं ॾिनई कंहिंखे? खणी केरु आयो? कंहिं ॾे खणी आयो? जी असां गुलाम मोहम्मद। अल्लाह तोहफ़ो मोकिले असां ॾे, मदीने वारो साईं खणी अचे। अकरे वारा इहो तोहफ़ो तव्हांखे क़बूल या न? कंहिंखे कंहिंखे क़बूल आहे? जी मथे मथे हथ कर मथे। इहो तोहफ़ो क़बूल आहे? माशाअल्लाह। जवाननि खां नंढड़नि खे शौक़ु घणो आहे। हाँ नंढनि खे वधीक शौक़ु आहे। हाँ वो तोहफ़ो क़बूल आहे त निमाज़ पढ़णी पवंदव। ठीकु आहे पढ़ंदो पक था चओ। हाँ ॾिसां त नंढड़ा था मारियो या वॾा था मारियो। ठीकु आहे मां अल्लाह वारे फ़कीर खां पुछंदुसि त नंढा वॾा निमाज़ पढ़ंदा की न? जी इहो तोहफ़ो क़बूल आहे। अॼु खां वठी जीअं मस्जिदूं आबाद हुजनि। हाँ मस्जिदूं ऐं मथे ते टोकड़ी बि रखो। मथे खे ये मजलिस कुरान जी आहे न। सरकार फरमाईंदा जेको मथो उघाड़ो थो करे उन ते फिटकार वठंदी। हाँ घटि में घटि अहिड़ी महफ़िल में अचो त मथो मत ढके अचो। वो मिठा पोइ इहो मथे ते जे टोपी नथी तोखे मिले तूं सही दे सुञाइप जी त टोपी माथो वठिजे। ठीकु आहे जी टोपी धारियो त मथे ते टोपी हुजे। निमाज़ ते वञो त टोपी पाए अल्लाह जे दरबार ते निमाज़ पढ़ो। मेराज वारो तोहफ़ो क़बूल कयो इंशाअल्लाह रब तव्हां राज़ी थी वेंदो। पर मिठा के दिलियूं असांजूं कटिजी कारियूं बणिजी वियूं आहिनि जिन खे नेकी जा कम नथा वणनि। ऐं नेकी जा कम आहिनि वहड़ई मुफ़्त। अबा नेकी जा कम निमाज़ पढ़ो त याकरे ते पैसा आहिनि टैक्स लॻो आहे। जी निमाज़ रोज़ो दाढ़ी पटको दुरूद कुरान जी तिलावत अल्लाह जो ज़िक्र मुफ़्त। भला गुनाहनि जा कम दाढ़ी कूड़ाए त जी मुफ़्त में जी 10 रुपया ॿुधो
पैसा भी पंहिंजा ख़र्च करी दाढ़ी में पंहिंजी कूड़ाई तोखो तो हजाम भी सियाणो चइबो जो दाढ़ी में तुंहिंजी कूड़े 10 रुपया भी तोखो वो मिठा इहा दाढ़ी मुफ्त पटको मुफ्त पर गुनाहनि जा कम सब पैसा सिनेमा में वञे चकुले में वञे जुआ खेले सब बुराई जा तो मां नाला नथो खणा हाणे तूफान वञी गौर कर गुनाह जा कम मिले ई पैसा नेकी जा कम मुफ्त में हाणे मुफ्त वारा नेकी जा कम न वणनि ऐं गुनाहनि वारा पैसनि वारा कम वणनि त माण्हुनि जो त अंदर को रोलो आहे वो चवंदा आहिनि त दाल में काला है जी समझो था मुझा दोस्तों या दिल असांजी बीमार आहे जंहिंखे नेकी जा कम नथा वणनि भला इन बीमारी जी दवा बि कराइजे कि न इलाज कराइजे या न दिल रोशन बणिजे दिल में अल्लाह जो खौफ पैदा थिए दिल में रब जो यादगीरो अचे दिल में मदीने वारे मीर जी मोहब्बत ऐं इश्क पैदा थिए इहो सौदो खपे कि न इहो सौदो मिलंदो आहे अल्लाह वारनि वटां किथों मिलंदो आहे अल्लाह वारनि वटां ख़ुदा जे वलीअनि सालनि जी सोबत ऐं संगत में वञो त दिलि मुर्दा ज़िंदा थी पवंदी मदीने वारे साईं जी मोहब्बत ऐं इश्क नसीब हो मुंहिंजा पीर तव्हांखे दावत तो अर्ज़ रखां हर महीने चंड जी 23 जी शाम 24 जी रात कहिड़ी तो दरगाह फज़लाबाद शरीफ मातली में मेलो मोहम्मदी थींदो आहे जिते दिलुनि जो इलाज थींदो जिते दिलियूं रोशन बणजंदियूं आहिनि मदीने वारे साईं जी मोहब्बत ऐं इश्क वारो वठर मिलंदो आहे मुंहिंजा पीर तूं बि इन दावत में ते शरीक थी अल्लाह जो ज़िक्र पुछ ऐं मुंहिंजा पीर सोने हबीब जी सुन्नत ऐं शरीयत जो ताबेदार थी इंशाअल्लाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा आख़िर दावाना